अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर जो स्लो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदालो। मीरपुर ख़ास 5 ॾींहं पहिरियां मुबीना अगवा थियल सिंधरी वासी ज़मींदार नसीर खान मरी बाज़ियाब न थियो। असांजे हमराह खे अगवा कयो वियो आहे। पुलिस अदबबंदी जो तकरार ॼाणे वाक़े जो केस दाख़िल न करे रही है। सिंधरी जो ॻोठ रहीम खान मरी वासी मरी बिरादरी जे माण्हुनि बासर ऐं पुलिस जे जददनि ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुबीना अगवा थियल शेबा अब्दुल कादिर मरी ॿियनि माइटनि मोहम्मद इब्राहिम भूंगर खान मरी निंगर खान मरी ऐं ॿियनि चयो त 19 अगस्त ते ज़मींदार नसीर खान मरी टंडो एलियार कोर्ट में सुनवाई ते वियो, जितां वापसि अचण दौरान अगवा थी वियो। संदसि गाॾी टंडो एलियार थाणे जे हद मां मिली आहे। जॾहिं त असांजे भाउ नसीर खान मरी जो खेसाना मोरी जे ॻोठ रहीम खान मरी वासिम गुलाम नबी मरी सलीम मरी ऐं सादिक खोसो सां पैसनि जी ॾेती लेती तां तकरार हलंदड़ आहे। कुझु ॾींहं पहिरियां साॻियुनि माण्हुनि पारां नसीर खान मरी जे गाॾी ते पिणु फायरिंग कई हुई। जॾहिं त सुनवाई दौरान साॻियुनि माण्हुनि पारां नसीर खान मरी खे क़तल करण समेत मौतमार धमकी ॾिनी वियूं। हिननि चयो त ॼाणल माण्हुनि नसीर खान मरी खे अगवा कयो आहे। जॾहिं त असां वाक़े जी रिपोर्ट टंडो एलियार थाणे ते ॾिनी, पर पुलिस चयो त वाक़ियो टंडो जाम थाणे जे हद में थियो आहे। अवां उते वञी केस दाख़िल करायो। उते वियासीं त टंडो जाम पुलिस चयो त वाक़ियो टंडो एलियार थाणे जे हद में थियो आहे। हिननि चयो त असां 5 ॾींहं खां थाणे जा चकर लॻाए रहिया आहियूं, पर अफ़सोस पुलिस हद जो तकरार ॼाणाए असांजो केस दाख़िल नथो कयो वञे। असां इंसाफ़ लाइ दरपदर बणियल आहियूं। हिननि चयो त बकरी चोरी जो पुलिस केस दाख़िल करे थी, पर हिते असांजो ज़मींदार अगवा थी वियो आहे, पर पुलिस केस दाख़िल नथो करे। हिननि चयो त पुलिस जे अहिड़ी देर वारे अमल सां नसीर खान मरी जी हयाती खे ख़तरो आहे। मरी बिरादरी जे माण्हुनि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो केस दाख़िल करे फौरी तौर नसीर खान मरी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujratnews.com।